अमेठी में 3 रोज़ा थींदड़ थर रंग फेस्टिवल जूं तकरीबूं पुॼाणी ते पहुतियूं। शाल हिकिड़ी ॿपुड़ी शाल आहे, चौपरी शाल आहे, बिगर चोड़ ॿपुड़ी आहे। हाँ शालूं आहिनि लोकार चवंदा आहियूं, जोड़ वारी डिगी केतिरी वेकरी ठहे? 2.5 मीटर जी डिगी आहे, पौणा 3 मीटर जी आहे, 3 मीटर जी फुल मां फुल 3 मीटर जी आहे। छा में ठाहियो? पशम कश्मीर पशम ठाहींदा आहियूं। ॿियो पशम खां अलावा बि शालूं ठाहींदा? अलावा माना खथो ठाहींदा आहियूं, उन वारो रिडन वारी ॾास हूंदी आहे उनजो खथो ठाहींदा आहियूं। जी हाँ। केतिरे ॾींहं में हिकिड़ी शाल ठही वञे? सही शाल सुठी शाल त 4-5 ॾींहं लॻी था वञनि, हल्की शाल में 2 ॾींहं लॻी वञनि था। केतिरो ख़र्च खायो वञे? ख़र्च उन शाल ते हल्की शाल है हुनमें तकरीबन 1000 रुपया 1200 रुपया ख़र्च खाई थो वञे। बाक़ी सुठी शाल है हुनमें 2500-3000 ख़र्च खाई थो। मार्केट विकिरो थी वेंदो वो 4500-5000 ताईं मार्केट में विकिरो थी। ये लोई जो स्टॉल है, ये तो थर जो हुनर है, हथ जो हुनर है, उनके बचाए सके। इनके कुंडी जो बर्त कुंडी जो कम है, हथ जो है। इनमें छा ठाहियो? इनमें असां गालीचा ठाहींदा आहियूं, जाइ नमाज़ ठाहींदा आहियूं, उठ घोड़े जो सामान ठाहींदा आहियूं, जंहिंमें घोड़े जो सिट तल इहो सामान ठाहींदा आहियूं। घर में कम इहो सिर्फ़ु वेड़ी जब में थिए? वेड़ी जब में थिए। ॿियो किथे कोन थो थिए? ॿियो बदिन में थींदो आहे। ही सॼियूं शयूं हथ जूं हैंडमेड आहिनि। ही जेको बि मटीरियल पियो आहे, ही जेको आहे दबकियूं आहिनि, टोपी आहे या हुरमुचो आहे या एप्लिक जो कमु आहे, टुक जो कमु आहे, ही इन जो कमु आहे। ही सॼियूं ॻोठ में अदियूं आहिनि जेके असांजो ठाहिनि थियूं पियूं, जिन्हनि जा असां मार्केट लिंकेजिस करायूं था पिया, जीअं हुननि खे पंहिंजो माना पैसो जेको महिनत कंदा उहो ई मौज़नि खे मिले। रखियो अथनि हथ जूं ठहियल शयूं, एप्लिक वारा पुड़ वग़ैरह जेके गज बज रखिया आहिनि, अञा मज़ीद जे रखजनि हैंडीक्राफ्ट शयूं त वधीक बहितर रहंदो, सुठो तमामु ख़ूबसूरत आहे। किथां घुमण आया? असां बदीन खां आया आहियूं। हाँ जी। आहिनि हिनखे चइबो आहे गज चवंदा आहिनि। ही ठहियल आहे उन्हनि जो जेके जाबलू इलाइक़नि में हूंदियूं आहिनि, उन्हनि जा ठहियल आहिनि, जेके मतिलबु पाण वटि नथा पहुची सघनि, असां उन्हनि खे सेल कराए ॾींदा आहियूं। जीअं असां वटि कुझु ग्रुप ठहियल आहिनि। गज आहिनि, रली आहे असां वटि, इहे हथ जो हुनर जा आहिनि। ऐं ॿियूं जेके रली फैशनी आहे, ही बि हथ जो हुनर जा आहिनि। ऐं हितां जी जेका आहे ही चिटसाली चुनरी जंहिंखे चयो वेंदो, ही बि असां वटि हथ जी आहे। जेकी कलर्स ऑफ थर जो जेको फेस्टिवल अॻो आहे, उन सां यकीनन थर जी हिकिड़ी सकाफ़त आहे उहा प्रमोट थींदी ऐं माण्हुनि खे जेको हिते जो जेको हुनर आहे उनखे प्रमोट करण में वरी सर काफ़ी थर जो जेको हुनर आहे उनमें जेको भर्त आहे या मुख़्तलिफ़ जेको हिते थर में जेके मतिलबु कपिड़ा वग़ैरह जेके ठहनि था हिते, जेके हिते लोकली ठहनि था पर उनखे प्रमोट नथा थियनि, उन जेका लिंकेजिस न आहे मार्केट जे अंदरि थ्रू प्रॉपर चैनलुनि जी लिंकेजिस न आहे, उन जे करे हुननि खे जेको हुनर जो जेको फल आहे या उनखे जेको असां चऊं त रक़म या उनजी जेका उहा नथी मिले जेका उनखे मिलणु खपे। आहे जी इहे जेके हथ जा जेके ठहियल पर्स आहिनि या ही वॾा गज आहिनि, गला आहिनि या चादरूं ठहियल आहिनि या रिलियूं आहिनि, त उन्हनि जो वधीक पियो थिए न। माण्हू डिमांडूं पिया कनि त इहे किथे थियूं ठहनि या केतिरे में, इलाही असांजे लिंकेजिस बि थिया आहिनि। हिकिड़ो यूके मां अदा आयो हुयो जेको असां खां इहो ऑडर बि वठी वियो त असां 40 पर्स अव्हांखे जेकर हैंडीक्राफ्ट जा ठहियल असां ऑडर करियूं त अव्हां ठाराए ॾेई सघो था। घणे भाङे ॾिठो वञे त सुई जो कमु जो तमामु रुझान वधीक आहे, छापे जो कमु वारो रुझान तमामु घटिजी वियो आहे। सुई जो कमाल जेको तमामु ज़बरदस्त क़िस्म जा ही जेके आइटम था ॾिसो पिया, इहे सभु तक़रीबन हैंडमेड आहियूं। खटूं ठाहींदा आहियूं, आरसी ठाहींदा आहियूं, सिंगारदानियूं ठाहींदा आहियूं, उखिरियो मुलड़ो ठाहींदा आहियूं, गुलदस्ता ठाहींदा आहियूं, गिलास ठाहींदा आहियूं। जड्डी जो कम इहो पंहिंजो आम वाटो करे या मक़सद में सूखड़ी या ॿियो कोई अलॻि सां न को बि न आहे, आम माण्हू कोन थो करे सघे। हीअ असांजो ख़ानदानी पेशो आहे। कहिड़ा सर्जन उहे सर्जन विघामल सॾिबा आहियूं असीं। विघामल आहे, जंडी विघामल। की अहिड़ी शयूं हुजणु खपनि जी ॻोठनि जी फीमेल्स आहिनि, मायूं आहिनि, हुननि खे अॻिते आणण लाइ इहे शयूं, छो त ॻोठ जे हिकिड़े दायरे में ई हुन ताईं महदूद आहिनि न, उहे पंहिंजे पाण खे घटि सम्झनि थियूं। उन्हनि जे माना जेको हुनर खे अॻिते वधाइण लाइ करणु खपे। हथ जे हुनर में सर ही पर्स आहिनि, जी पर्स आहिनि, टोपियूं आहिनि, उनखां अलावा ड्रेस आहे, कुंडियूं ऐं मुख़्तलिफ़ शयूं ठहनि थियूं नसरपुर में। ओ मुलाक दे
रात में मीहड़ा वटाए ओ रात मीहड़ा वटाए लखवाना खवनन खवनन वो खेल किया सोता मारन जे है